नाज़रीन असां मौजूदु आहियूं नवाबशाह जी अदालत ॿाहिरां, जिते 9 महीना अॻु पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी जेका हिरासमेंट केस में नवाबशाह में अदालत में आयल आहे सुनवाई ते। परवीन रिंद अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। 15 तारीख़ असांखे मिली आहे। इंशाअल्लाह असां 15 तारीख़ ते ॿीहर ईंदासीं। गुलाम मुस्तफ़ा राजपूत जेको आहे सो सुप्रीम कोर्ट मां हुनजी ज़मानत रद्द थी आहे, लेकिन हिन महिल ताणी उहो आज़ादु पियो घुमे ऐं हुनखे रूपोश करार ॾिनो आहे। लेकिन असांजी नवाबशाह पुलिस अञा ताणी सुती पई आहे। शायदि इहा तॾहिं उथंदी जॾहिं मां मारिजी वेंदसि। मूंखे इलाही सारी थ्रेड्स था मिलनि, मुंहिंजी फैमिली खे थ्रेड्स था मिलनि, जवाबदारनि जे तरफ़ां थ्रेड्स था मिलनि। गुलाम मुस्तफ़ा राजपूत, आतिका, फरीन फरीदा, इन्हनि जे तरफ़ां मूंखे थ्रेड्स पिया मिलनि, इलाही सारा थ्रेड्स पिया मिलनि। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मुंहिंजे पेरेंट्स खे ख़तरो आहे। हिन महिल असां अलॻि अलॻि असां गाॾियुनि ते आया आहियूं। असांखे एतिरा थ्रेड्स पिया मिलनि, जंहिंजी एप्लीकेशन मां दादू SP साहब खे बि ॾिनी आहे, जिन्हनि हिन महिल ताणी असांखे को रिस्पॉन्स न ॾिनो ऐं असांखे हिन महिल ताणी का फर्दर सिक्योरिटी अलॉट नाहे कई। मां चीफ जस्टिस साहब खे हथ ॿधी रिक्वेस्ट कंदसि, चीफ जस्टिस साहब गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी सुप्रीम कोर्ट मां बेल अगरि रद्द थी आहे, लेकिन हिन महिल ताणी जेको आहे सो जवाबदार आज़ादु पियो घुमे। ऐं इहो जेको आहे सो पूरी सिंध में जेको आहे सो मैसेज छा वेंदो। बहरहाल हिन महिल ताणी मूंखे नथो लॻे त जवाबदार गुलाम मुस्तफ़ा सिलेंडर करे पियो, हो रूपोश आहे, हुनखे ज़मीन गी वई या आसमान गी वियो। नवाबशाह पुलिस इंतज़ामिया छो चुप आहे। जेकॾहिं गुलाम मुस्तफ़ा राजपूत खे गिरफ़्तार न कयो वियो त ॿी सूरत में असां धरणे ते वेहंदासीं। जवाबदार तमामु बाअसर आहिनि, हू तमामु बाअसर आहिनि जो हू कोर्टुनि खां बि पाण खे मथां पिया सम्झनि, कानून खां हू पाण खे मथां था सम्झनि। हाणे हुनखे सुप्रीम कोर्ट 27 तारीख़ हुनजी बेल रिजेक्ट कई आहे। अॼु 7 तारीख़ आहे। इन विच में पुलिस असांजी किथे आहे, नवाबशाह जी पुलिस छा पई करे ऐं हिन महिल ते हुननि खे गिरफ़्तार न करे सघी आहे, त पोइ ॿुधायो त हिते माण्हुनि सां कहिड़ो इंसाफ़ थींदो हूंदो। कैमरामैन शोभान ख़ासकली सां गॾु अकरम चांडियो, KTN न्यूज़, नवाबशाह।